अमल हैया अला खैरिल अमल। हुसैन कहते हैं हमसे जुदा नमाज न हो। हुसैन कहते हैं हमसे जुदा नमाज न हो। हुसैन कहते हैं हमसे जुदा नमाज न हो। हुसैन वालों की कोई कज़ा नमाज न हो। पढ़ो नमाज तो तहज़ीबे करबला मांगो। खुदा से मकसद शबीर से वफा मांगो। जोहर बनाती है बोने मते अज़ा मांगो। इमाम असर के आने की तुम दुआ मांगो। दुआ को हाथ उठे फिर दुआ नमाज न हो। हुसैन कहते हैं हमसे जुदा नमाज न हो। बता रहे हैं शहीदीन इंतहाए नमाज। समझ लें सारे अज़ादार मुद्दाए नमाज। अजीब हाल है गिफलत करे बराए नमाज। जो या हुसैन कहे और भूल जाए नमाज। ये कैसे हो के फर्शे अज़ा नमाज न हो। हुसैन कहते हैं हमसे जुदा नमाज न हो। हुसैन वालों की कोई कज़ा नमाज न हो। हुसैनियों के अक़ाइद में इश्तिबाह नहीं। अमल में उनके कभी शिर्क का गुनाह नहीं। नमाज़ व ख़ुम्स के मुनकिर से रस्म राह नहीं। खुदा का घर है ये मस्जिद ये कत्लेगाह नहीं। रहे न दीने अगर इर्तिकाए नमाज न हो। हुसैन कहते हैं हमसे जुदा नमाज न हो। हुसैन वालों की कोई कज़ा नमाज न हो। दिले हुसैन में है ज़ख्म सीनाए अकबर। मलाल फुरकत गाज़ी ने तोड़ दी है कमर। अभी तो ताज़ा है असगर का खून चेहरे पर। इसे तमाम से सजदे में एक चुरी है रवा। कमर हो तन से जुदा सर जुदा नमाज न हो। हुसैन कहते हैं हमसे जुदा नमाज न हो। हुसैन वालों की कोई कज़ा नमाज न हो। तुझे रोज़े ते नाना ज़ैनब नीर बहाए। तुझे रोज़े ते नाना ज़ैनब नीर बहाए। भा भेण जा दुखड़ा कहड़ा। भाव भेण जा दुखड़ा
कहिड़ा सिसकाए असीर बुधाए तुझे रोज़े ते नाना ज़ैनब नीर बहाए भाउ भेण जा दुखड़ा कहिड़ा भाउ भेण जा दुखड़ा कहिड़ा सिसकाए असीर बुधाए तुझे रोज़े ते नाना ज़ैनब नीर बहाए जद कासिम बन रेखे नाना हथड़न ते मेहंदी लगाई मूं जद कासिम बन रेखे नाना हथड़न ते मेहंदी लगाई मूं उन मल परवाज़े में हाय मौत जी ख़बर ॿुधाई हाय बर्बाद शादीअ जा टुकड़ा सीने शबीर लगाए हाय बर्बाद शादीअ जा टुकड़ा सीने शबीर लगाए भाउ भेण जा दुखड़ा कहिड़ा भाउ भेण जा दुखड़ा कहिड़ा सिसकाए असीर बुधाए तुझे रोज़े ते नाना ज़ैनब नीर बहाए हिक पाणीअ कारण है नाना कुल आल जो खून बहाए विधो हिक पाणीअ ख़ातिर नाना कुल आल जो खून बहाए विधो ॾेई ओन मोहम्मद जो सदको मूं तुंहिंजो दीन बचाए विधो हाय उञायल असगर जी हुरमल जो तीर मुझाए हाय उञायल असगर जी हुरमल जो तीर मुझाए तुझे रोज़े ते नाना ज़ैनब नीर बहाए भाउ भेण जा दुखड़ा कहिड़ा भाउ भेण जा दुखड़ा कहिड़ा सिसकाए असीर बुधाए तुझे रोज़े ते नाना ज़ैनब जा नीर बहाए तुझे रोज़े ते नाना ज़ैनब जा नीर बहाए अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन
वस्सलातु वस्सलामु अला अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम रिज्स व तहहरहुम तत्हीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम से मोहब्बत करन ऐं इबादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम से मोहब्बत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾींहनि में ग़म जो इज़हार करण ऐं सुन्नत मोहम्मद मुस्तफ़ा। छो जो अल्लाह तबारक व तआला जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सूरह शूरा में अल्लाह तबारक व तआला जी इन महबूब वटि जॾहिं माण्हू आया अजर खणी त रसूल अकरम चयो, क़ुरान शरीफ़ तो फरमाए त रसूल अकरम महबूब इन्हनि खे ख़ुशख़बरी ॾे। ख़ुशख़बरी कहिड़ी? कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। मुंहिंजी क़ुरबा सां मवद्दत असां चई आया आहियूं त मवद्दत उहा शइ जंहिंमें फ़ना थी वञे, जंहिंमें ज़िबह थी वञे, जंहिंमें इंसान एतिरे क़दुरु इरादे में पुख़्तो जो इस्लाम जी ॻाल्हि, हुसैनियत जी ॻाल्हि, पंजनि पाक जी ॻाल्हि, उन्हीअ ते पंहिंजे पाण खे एतिरे क़दुरु जो अगरि जेॾो बि नुक़सानु खणणो पवेसि उहो नुक़सानु बर्दाश्त करे पर इस्लाम जे मथां मोहम्मद वाले मोहम्मद जे मथां का आंच न अचण ॾिए। इहो मवद्दत जो तक़ाज़ो आहे। मवद्दत फ़िल क़ुरबा। अल्लाह तबारक व तआला बि महबूब थो चए हिन में मुंहिंजो कोई फ़ाइदो कोन्हे, अव्हां जो ई फ़ाइदो आहे, अव्हां जे लाइ ख़ुशख़बरी आहे, अव्हां जे लाइ ख़ुशख़बरी आहे। इंसान यानी हाणे जेके ॿिया नबी हुआ उहे बि ला असअलुकुम अजर था चवनि। हीउ चए थो न अजर खपे, हू नंढा नबी थी विया, ही वॾो नबी। इन्हीअ जे करे हिकिड़ो मिसाल ॾिजे। असांजो उस्ताद मोहतरम फरमाईंदो आहे त यानी हिकिड़ो उस्ताद आहे, उन वटि कुझु शागिर्द पढ़ंदा आहिनि, पर हिकिड़ो शागिर्द अहिड़ो जेको ॾढ हुजे, जंहिंजो दिमाग़ कमज़ोर हुजे, पढ़ण लिखण में कमज़ोर हुजे, अहिड़ा बि ॿार हूंदा आहिनि। उन ॿार जा माइट कुझु तहफ़ात हाइफ़ खणी करे उन उस्ताद वटि अचनि था, पर उहो उस्ताद नथो वठे। इन करे छाजे करे नथो वठे? मां मिसाल खे मुख़्तसिर करियां। इन जे करे नथो वठे छो जो हू चए थो न मां भवन नथो वठां। उनखे ख़बर आहे, उनखां कंहिं पुछा कई छाजे लाइ? चई इन जे करे जो हीउ जेको इम्तिहान ॾींदो इहो बोर्ड जो इम्तिहान आहे, मुंहिंजे बस में कोन्हे। बोर्ड जे इम्तिहान में अगरि जेकॾहिं आउं हिननि खां इहे जेका बि शइ वठंदुसि इहे को मुफ़्त में नथा ॾियनि, इहे तोहफ़ात आहे। इन जो हू तक़ाज़ो था कनि छा? जेको हिननि जो कमज़ोर ॿार आहे हिनखे पास कराइण जो। अहिड़े ई तरीक़े सां मूं वटि बोर्ड में हले ई कोन थी, अहिड़ी का मूं वटि लॉजिक कोन्हे, अहिड़ो को मुंहिंजो सिलसिलो कोन्हे जो बोर्ड में हिनखे पास करायां। अहिड़े ई अंदाज़ सां यानी मां हिननि खे उन टाइम ते बि अहिड़ा ई सिलसिलो हुयो जो उन दौर में यानी उहे अंबिया उन्हनि वटि अहिड़ो को सिलसिलो न हुयो जो उन्हनि खे उहो अजर वठी करे उन दर्जे ते फ़ाइज़ कनि। मूं अव्हांखे पहिरियों ई चई आयसि त
त ही उहे कुर्बा आहिनि जेके यानी अञा जवान न आहिनि, उहे बि जन्नत जा सरदार आहिनि। हिकिड़ी बीबी आहे उहा सैयदतु निसाइल आलमीन। हाणे ॾिसो रुगो हसनैन जो तज़किरो छो, असां वटि जेके आहिनि चयो वेंदो आहे त ॿिया बि रसूल अकरम जो जेके आहिनि औलाद आहिनि, औलाद हुजे त पोइ हिते तज़किरो थियणु खपे न। सैयदतु निसाइल आलमीन अकेली फातिमा छो, ॿियनि धीअनि कहिड़ो ॾोह कयो? इहो हिकिड़ो बहस आहे जेको आहे रिसर्च लाइ छॾियां थो। अगरि हुजनि हा त उन्हनि खे बि त कंहिं न कंहिं क़बीले जी औरतुनि जी सरदार रसूल अकरम कोठे आहे। अगरि जेकॾहिं हसनैन जवानान जन्नत जा सरदार आहिनि त ॿिया जेके ज़ाहिर ॾोटा हूंदा उन्हनि जो तज़किरो कंहिं जॻह ते किथे नथो मिले। हरू भरू जो अहल बैत सां बुग़्ज़ रखण वारा, अहल बैत जो शान घटाइण जी कोशिशि कनि था। पर अहल बैत उहे आहिनि जिन जो ज़िक्र अलाह थो चए, उज़कुरूनी फ़ज़कुरुकुम, जेको मुंहिंजो ज़िक्र खे जिन ज़िंदा रखियो उनजो ज़िक्र मां रब ज़िंदा रखंदुसि। यानी क़ुरान जा वारिस ही आहिनि। क़ुरान जे लाइ बि अलाह थो चए लहुल हाफ़िज़ु, मां इन जी हिफ़ाज़त करण वारो आहियां। इन जे वारिस जी हिफ़ाज़त बि अलाह थो करे। फ़क़ति इंसानियत खे मवदत फिल क़ुरबा चयो थो वञे। पर अजीब इंसान आहे, क़ुरबा खां हटाइण जे लाइ यानी ईअं चवां त शैतान खे राज़ी करण जे लाइ अहल बैत खे नाराज़ यानी उन जे शान खे घटि करण जे उनजे बुग़्ज़ में हर जॻह ते इस्लाम खे एतिरे क़दुरु इस्लाम खे नफ़ी करण जे लाइ बि अमल इहो अंदो वेंदो आहे। हिते जेके बि मुसीबतूं, जेके परेशानियूं, हीउ रिश्वत जो जेको बाज़ार गरम आहे, हीउ हिते जेको आम ग़रीब माण्हू परेशान आहे, मिडिल क्लास माण्हू, सफ़ेद पोश माण्हू, उहो हेॾा यानी मुआशिरे में हली नथो सघे। उन जो कारण फ़क़ति इहो आहे जो मवदत फिल क़ुरबा, असां क़ुरबा सां मवदत नथा करियूं। मसइलो इहो आहे। हिकिड़ो वाक़ियो थो अचे, दारमिया हिकिड़ी औरत आहे, अली मौला ऐं अहल बैत आहिनि छा? यानी दारमिया उहा औरत जेका जंग सफ़ेन जॾहिं लॻी, तारीख़ में जॾहिं पढ़ियोसीं त उन में जंग सफ़ेन जेका मौला अली अलैहिस्सलाम ऐं अमीर शाम जे विच में लॻी, उन जंग में हज़ारनि जी तइदाद में मुसलमाननि जो क़त्लेआम थियो। उन जंग जे लाइ इहा औरत मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिमायत में रिज़ पढ़ंदी हुई, अचो हक़ जी तरफ़। मोहम्मद मुस्तफ़ा चयो अली हक़ सां आहे, हक़ अलीअ सां आहे। इहे रिज़ पढ़ंदी हुई त ए मुसलमानो, तव्हांखे ख़बर न आहे मोहम्मद मुस्तफ़ा इहो फरमायो हो, या अल्लाह हक़ खे ओॾां ई मोड़ जेॾां अली मुड़े। यानी ईअं न आहे त हक़ जेॾां मुड़े ओॾां ई अली, ईअं न, अली जेॾां वञे हक़ ओॾां ई मोड़। अहिड़ा रिज़ पढ़ी, यानी हक़ अलीअ सां गॾु आहे, अचो अलीअ सां गॾु मदद करियो। इहे रिज़ पढ़ंदी हुई। जंग सफ़ेन गुज़री, यानी मौला अली जी मुहिबा हुई, मवदत करण वारी। ॾिसो मवदत करण वारा, चाहे मर्द हुजे या औरत हुजे, कहिड़े अंदाज़ सां जंहिं दौर में बि अहल बैत जो दुश्मन हुजे, यानी अहल बैत जी दुश्मनी में आले उमैया हर कम कयो, जेतिरो थी सघियो एतिरो दुश्मनी में हर कम कयूं। उन जूं जेके बुनियादूं अॼु ॾींहं ताईं उहे ज़हर वारा वण अॼु ॾींहं ते वॾा थी करे
मुआशरे के तबाह था कन। उस ज़हर जो जेको मिज हुयो उन टाइम मौला अली आई आले मोहम्मद के खिलाफ जेको मिज पोखे वियो अॼु उहे वॾा वण थी विया आहिनि। ॾिसो शुरूआत किथां थी थिए। दारमिया इहा औरत हज ते वई मौला अली अलैहिस्सलाम जी शहादत खां बाद में अमीर शाम भी आयो हज ते। उते काबतुल्लाह जे तवाफ दौरान ख़बर पई अमीर शाम के कंहिं माण्हू चयो ओ इहा औरत जेको परे बीठी आहे काबतुल्लाह जी कुंड में, या सुञाणो था? न चयो जंग सफ़ेन में अली मौला जे लाइ जेका रिज़ पढ़ंदी हुई अली मौला जी हिमायत में माण्हुनि खे ॿुधाईंदी हुई उहा इहा औरत आहे। चयो छा? इन खे मुंहिंजे खेमे में जिते हो रहां पियो उते घुरायोसि। हालांकि दारमिया न वई आहे, पाण न वई आहे, दारमिया खे घुरायो वियो आहे। अंदाज़ ॾिसो अली जे मुहाबनि जो। इहा दारमिया जॾहिं घुरायो वियो चईं अचो अमीर शाम तव्हांखे सॾरायो आहे, वञे थी। दारमिया खे चयो थो वञे तो हाणे कीअं थी भाई? चयो मूं में कोई चेंजिंग कोन्हे। चई अच्छा? दारमिया जॾहिं तोहफ़ा ताइब मिलिया इंतिहाई क़ीमती, दारमिया खां हिकिड़ो सवाल कयो अमीर शाह, दारमिया अगरि अॼु अली हुजे हा त तोखे छा ॾे हा? चई कुझु बि न। चई छा तोखे कुझु ई न ॾिया? चई न अली कुझु बि न ॾिया। चई छो? चई अली वटि ईअं केरु वञे हा, ईअं अली चए हा त ही बैतुल माल हक़दारनि खे मिलंदो, ईअं आम माण्हुनि खे मां ख़रीद न कंदुसि जीअं तूं ख़रीद करण जी कोशिशि थो करें। हीअ अलीअ जी मञण वारी मुहिबा औरत। ॾिसो अॼु जे दौर में बि अहिड़ियूं औरतूं आहिनि। दारमिया खे घुराए वियो न अहिड़े ई अंदाज़ सां शहीद सदर जी अॼु जे दौर में सदाम इराक़ जो बादशाह वक़्तु ज़ुल्म बरबरीत जे बाज़ार गरम थियनि, शहीद सदर खे जॾहिं शहीद कराई सदाम मलऊं, उन टाइम ते इहा मवदत फिल कुर्बा, मवदत जो अंदाज़ खणी, मवदत खणी शहीद सदर जी भेण निकिती एहतजाज जे लाइ। इहो इन जे लाइ न त मुंहिंजो भाउ, चए मुंहिंजो भाउ मज़लूम हुयो, मज़लूम जी हिमायत जे लाइ ज़ालिम जे ख़िलाफ़ निकिती। हुसैन मौला वारो रस्तो अपनाई, ज़ैनब सलामुल्लाह अलैहा वारो रस्तो अपनाई। जी हिन दारमिया जुरत कई, अहिड़े अंदाज़ सां हिन बि जुरत करे जॾहिं बिंतुल हुदा खे गिरफ़्तार कयो वियो। लिखियो थो वञे त बिंतुल हुदा खे गिरफ़्तार करे जॾहिं सदाम जे साम्हूं आंदो वियो, सदाम चयो लफ़्ज़ चया सदाम चयो हुसैन खे जॾहिं यज़ीद क़त्ल कयो त पोइ उन जी भेण ज़ैनब खे यज़ीद छॾे करे बेवकूफ़ी कई हुई। इहो बेवकूफ़ यज़ीद हुयो जंहिं ज़ैनब खे छॾे ॾिनो हुयो।
जंहिं हुसैन जो नालो हर जगह ते पहुचायो। मां उन यज़ीद वांगुरु बेअक़लाई न कंदुसि। छा कयूं? इन बिंतुल हुदा खे, सैयद ज़ादीअ खे चयूं तूं हथ खण। चई न मां हथ खणंदसि हुसैन हितां। हथ न ते खणी चौक ते फ़ौज जूं जीपूं गाॾियूं जेके आहिनि ताक़तवर जिन जा टायर हूंदा आहिनि तेज़ हलण वारियूं, उहे गाॾियूं बीहारे करे जिन लफ़्ज़ नथा मिलनि त हिननि ज़ुल्म केतिरो कयो। हिकिड़ी जीप में हिकिड़ी रसी, ॿी जीप में ॿी रसी, जीपूं अलॻि अलॻि, हिकिड़ी हुन पासे हिकिड़ी हुन पासे, हिकिड़ी ॾखण वारे पासे त हिकिड़ी जेको आहे उत्तर वारे पासे बीठी मुंहुं करे। बीबीअ खे ज़ंजीरनि सां ॿधे करे ज़मीन ते लेटायो वियो। बीबीअ जे पेरनि में हिकिड़े तरफ़ जीप जी रसी ऐं ॿिए तरफ़ ॿी रसी। ज़ोर सां गाॾियूं जॾहिं भॼायूं त बीबी ॿध थी वई आहे। अॼु जे दौर में बि एॾी ख़तरनाक हैबतनाक शहादत उन अखियुनि ॾिसी करे बि बीबी मुंहुं नथी मोड़े। या ज़ैनब जी पेरुकारा मवदत जी उन मंज़िल ते पहुतल आहे। हा ज़ादारो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मवदत सां हलण जे लाइ अब्बास बि त ॾिसो न। अल्लाहु अकबर। अब्बास शेर चरी अॼु 8 मुहर्रमुल हराम जी शाम आहे, रात थी 8 मुहर्रमुल हराम मौला अब्बास सां मंसूब आहे। लिखनि था मक़ातिल जा किताब त मौला अब्बास जॾहिं हिन पाणी बंदि थियो बार बार हुसैन मौला वटि ईंदो रहियो, मौला मूंखे इजाज़त ॾियो। पर अब्बास उन शुजा ऐं साबिर जो नालो आहे जेको हुसैन जे सबर ते पंहिंजे पाण खे साबित क़दम रखे। अब्बास जी सब्र जी ऐं शुजात जी इंतिहा त ॾिसो। हुसैन जे हुकुम ते हिकु सूत बि नथो चुरे। चई बार बार चए थो मौला इजाज़त। चिन्ह बसि आज़ादारान मज़लूम करबला। अब्बास मौला खे जॾहिं सकीना सलामुल्लाह अलैहा चयो बाबा वटि हल मां इजाज़त ॾियनि वटि न ॾियईं। मौला अब्बास अलैहिस्सलाम वटि जॾहिं मौला अब्बास ऐं बीबी सकीना जॾहिं हुसैन मौला वटि पहुता, रिवायत जा जुमिला था मिलनि। मौला अब्बास अलैहिस्सलाम चयो मौला मौत जी इजाज़त ॾियो। मां भला मौत जी इजाज़त नथा ॾियो, जंग जी इजाज़त नथा ॾियो, मूंखे एतिरी इजाज़त ॾियो पाणी खणी अचां। मौला चयो जेको वियो आहे उहो मोटियो आहे। अब्बास तूं मूंखे ॿुधाए त सही, तूं त मुंहिंजी हिते जेको फ़ौज जो सिपह सालार तूं ई त आहीं। मौला अब्बास अलैहिस्सलाम क़दमनि ते हथ रखी करे रोई करे चयो ए हुसैन मुर्शिद, मौला ॿुधाए त सही उहा कहिड़ी फ़ौज आहे जंहिंजो मां सिपह सालार आहे। सभु त हिते मक़तल में शहीद थी विया, मां कहिड़ी फ़ौज जो सिपह सालार आहे। आज़ादारान मज़लूम करबला। बसि अब्बास मौला वियो। बीबी सलामुल्लाह अलैहा ॿारनि खे चयो अचो। बीबी आस त ॾिसो न। बीबी ॿारनि खे गॾु करे चयो अचो पाणी जा कूज़ा खणी अचो, छो त मुंहिंजो चाचा पाणी खणी अचे। आज़ादारान मज़लूम करबला। अब्बास मौला वियो जीअं जो हालांकि ॿियो कुझु बि न हुयो, सिर्फ़ु नेज़े सां जंग कयईं। एतिरी त डोड़ी वई फ़ौज जो नहर फ़ुरात ख़ाली कराए कब्ज़ो। अब्बास मौला वियो पाणी जे अंदरि नहर फ़ुरात ते जॾहिं अंदरि वियो, उन जॻह ते पंहिंजी सवारी घोड़े खे चए थो ए घोड़ा तूं ॾाढो उञारो आहे, तूं पाणी पी वठ।
घोड़े जो पंहिंजी ज़बान में ॻाल्हायो, ए मौला मां छा हुसैन जे बचन खां वधीक मुझे मुर्शिद हुसैन या बच्चा प्यासा आहिनि। आज़ादारान मज़लूम करबला बस मौला पाक अलैहिस्सलाम पाणी खयो, पाणी खणी करे रवानो थो थिए। बस अलम अञा मथे आहे, सकीना जो बारो दुआ गुरु अलम बुलंद हुजे। बस आज़ादारान मज़लूम करबला हुसैन जे खेमे ना जॾहिं मौला अब्बास वधियो, मौला अब्बास जो घोड़ो वधण लॻो। हाँ बस हिकु ज़ालिम अहिड़ो तीर हयो जो मौला हुसैन मौला अब्बास अलैहिस्सलाम जे बाज़ूअ ते लॻो। ज़ालिम वार कयो, बाज़ू कलम थियो। तारीख़ लिखे थी मौला अब्बास जो हिकु बाज़ू कलम थियो, मौला ॿिए हथ में पाणी खयो जंहिंमें अलम हुयो। बस आज़ादारान मज़लूम करबला ज़ालिमन ईअं मौला अब्बास ते वार न करे सघनि हा। हिकु ज़ालिम जो खेमन खे बाहियूं लॻी वियूं आहिनि। अब्बास खे ज़ैनब जी चादर ऐं मस्तूरात जी नामूस वॾी अज़ीज़ हुई। अब्बास होॾे ध्यानु कयो, हिन ज़ालिमनि बाज़ू कलम करे वरिता। बस पाणीअ खे मुंहं में रखई, नदन में झले करे अलम अब्बास खे अॻिते वधाईंदो बुलंद कंदो अॻिते हलियो। चए दिल में सकीना दुआ करे हथों ते पाणी पहुचाया, मुंहिंजी हाजत हुई। बस हिकिड़े ज़ालिम ज़ोर सां तीर छिकियो, तीर हलियो, मश्क टुटी, मश्क न टुटी। अब्बास जी आस टुटी, सकीना जी प्यास रहिजी वई, असगर न रहियो। बस अब्बास सद कयो, हुसैन मौला मुंहिंजो आख़िरी सलाम। अब्बास जे लाश ते जॾहिं मौला हुसैन आयो, मुंहिंजी कमर टुटी वई। अब्बास भाउ तोखां बाद मुंहिंजी कमर टुटी वई। अला लानतुल्लाह अलल क़ौमि ज़ालिमीन। अस्सलामु अलल हुसैन व अला अली इब्नुल हुसैन व अला औलादिल हुसैन वअला असहाबिल हुसैन। सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे, सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे। शबीर की ज़वारी, शबीर की ज़वारी छोड़ी है न छोड़ेंगे, सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे। हर मातमी हल्के का एहराम जो काला है, सरवर की सफ़े मातम हर दिल का उजाला है। मातम की ये तैयारी, मातम की ये तैयारी छोड़ी है ना छोड़ेंगे, सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे। गाजी का लम भी हर घर पे सजाते हैं, शबीर की नुसरत का नाकारा बजाते हैं। ये जज्बों की बेदारी, ये जज्बों की बेदारी छोड़ी है ना छोड़ेंगे,
सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे, सरवर के जुलूसों को रुकने भी नहीं देना, सरवर के जुलूसों को रुकने भी नहीं देना, अब्बास के परचम को झुकने भी नहीं देना। हैदर की ये हुबदारी, हैदर की ये हुबदारी छोड़ी है न छोड़ेंगे, सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे। आती है सदाए गम मोमिन के मकानों से, आती है सदाए गम मोमिन के मकानों से, आते हैं नमाजी सब नौहों की अज़ानों से, आते हैं नमाजी सब नौहों की अज़ानों से, शजरों की शजरकारी, शजरों की शजरकारी छोड़ी है न छोड़ेंगे, सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे। वो जिसके अक़ीदों में हिंदा की अक़ीदत है, वो जिसके अक़ीदों में हिंदा की अक़ीदत है, हर दुश्मन ज़हरा से जिसको मोहब्बत है, हर दुश्मन ज़हरा से जिसको मोहब्बत है, ये बुग़्ज़ की बीमारी, ये बुग़्ज़ की बीमारी छोड़ी है न छोड़ेंगे, सरवर की आज़ादारी छोड़ी है न छोड़ेंगे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं